अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यारोलोड न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कनि था यारोलोड मां अली हसन काज़ी जी रिपोर्ट मूजिब क़दीमी दरगाह पीर पखड़ोई लाल जो सालियानो मेलो हर साल वांगुरु हिन साल बि वॾी धाम धूम सां मल्हायो पियो वञे। मेले में सर्कस, झूला, कोड़ी कोड़ी रांदि मल जो मुक़ाबिलो, फ़नकार तोड़े सिंधी ड्रामनि जे अदाकारनि पिणु पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। इलाइक़े वासियुनि तोड़े दूर परे खां आयल माण्हुनि जी वॾे आग में शिरकत। मेले जी शुरूआति दरगाह पीर पखड़ोई लाल जे मथां चादर चाढ़े कई वई। मेले में मौजूदु माण्हुनि मूजिबि त हीअ तमामु क़दीमी दरगाह आहे। हिते हर साल वॾो मेलो लॻंदो आहे। माण्हू परे परे खां ई मेलो घुमण ईंदा आहिनि। मेले में सर्कस, झूला, मिठाइनि जा दुकान लॻाया वेंदा आहिनि। दरगाह पीर पखड़ोई लाल जो मेलो हितां जे माण्हुनि लाइ वॾी तफ़रीह मुहैया करे थो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरनि ऐं अपडेट हासिलु करण लाइ घर रहो, ॾिसंदा रहो यारोलोड न्यूज़।